ही छा खानू जे महसूस न थे त काई नहीं ख़बर आहे। शिरण त पुलिस जा कुत्ता सिंघंदा सिंघंदा अची हिते पहुचंदा। यार मां नथो चाहियां त वादल जो लाश ॿीहर कब्र मां खोटाए कढनि। अदा न बना मुखे कसम तुझे खून जो जेस ताईं तुझो पलांद न कंदस तेस ताईं सुकून सां कोन वेहंदस। ही छा पियो थे मुखे ॿुधाए ही छा पियो थे? सर नबन के पलांद तौर मारियो वियो आहे। कंहिं मारियो आहे? सर नबन खानूअ जे दोस्त वादल के मारियो ऐं खानूअ पलांद में नबन के। वादल जो इलाज किथे आहे? सर अञा पूरी रिपोर्ट न आहे या वादल जख्मी आहे। मुखे शाम ताईं पूरी रिपोर्ट घुर्जे ऐं इहे खून खराबा बंदि थियण घुर्जनि। इन्हनि जड़नि खे हथी ॾियण वारे हर हथ में मां तकड़ी ॾिसणो चाहियां। ओके सर मां पूरी जांच करे शाम ताईं रिपोर्ट तव्हांखे ॿुधाईंदुसि। हुकुम धणीअ जो आचार चाचा बाजी जेको हुकुम धणीअ जो ॾुख थियो आचार। नबन जे मौत जो ॿुधी ॾाढो ॾुख थियो। दोस्तनि में एॾी गद्दारी मूं कॾहिं सोचो बि कोन हुयो। पक्की ख़बर छा आहे आचार? बस यार कालू सब दोस्तन जूं महिरबानियूं। सब ख़बर हुअण खां पोइ बि धोखे में अची वियो। ॾाढो सम्झायोमांसि जिन खे तूं सजण थो सम्झी उहे बगल में छुरा रखी वेठा आहिनि पर पोइ बि न मुड़ियो। खानूअ खे इहो कंदे न कालू न ही खानूअ जो नंढड़ो आहे। छा हाल आहे पुट? केरा चाचा? चाचा बाबा छा कयो? कुछ भी न पुट कुछ भी न। पोइ चाचा छा पियो चवे? पुट चाचा चवे तो इहो सभु कुझु ॿुधी अञा ताईं खानू हिते न आहे पहुतो। आचार असां लाइ को हुकुम हुजे ॻाल्हि कजांइ। कालू खानूअ ताईं मुंहिंजो न्यापो पहुचाए छॾिजांइ। सिर्फ़ 3 ॾींहंनि जी मोहलत अथसि। जेतिरो भॼणो अथसि भॼी वठे जेतिरो लिकणो अथसि लिकी वठे। चौथे ॾींहुं हुन जे मौत खे केर बि टारे नथो सघे। ठीकु आहे आचार मां न्यापो ॾींदोमांव। सॼे तरह में अफ़वाहूं हलन थियूं त नबन वादल खे मारे वेठो ऐं पलांद में खानू नबन खे।
जेकॾहिं तव्हांखे वाधल जो लाश नथो मिले त पोइ असां छा कयूं? जेकॾहिं वाधल मरी चुको आहे त उनजे लाश खे लिकाइण मां खानूअ खे कहिड़ो फ़ाइदो? जेकॾहिं वाधल जो लाश हथ न आयो त खानू सभिनी जे साम्हूं बेॾोही साबित थींदो ऐं नबन जो खून वरी कंहिं ॿिए मथां हणंदो। ॿी का बि ॻाल्हि न आहे साहब। खानू पंहिंजा पल साफ़ करण थो चाहे ऐं नबन जे खून जो इल्ज़ाम असां मथां हणण जी कोशिशि पियो करे। ठीकु आहे मूसा खान, जेकॾहिं वाधल मरी चुको आहे त उनजे लाश खे पुलिस जल्द हथ करे वठंदी, पर जे वाधल सही सलामत ज़िंदा हिते अची वियो त पोइ? असांजा हथ साफ़ आहिनि। असां फायरिंग ॿुधी तव्हांखे इतला कयो, तव्हांजो शक वरी असां मथां अची पियो। जेकॾहिं फायरिंग नबन ऐं खानू वारनि जे विच में हूंदी त ज़ख़्मी या लाश उन्हनि तरफ़ मिलंदो, पर जे इहा फायरिंग नबन ऐं जबार वारनि जे विच में हूंदी त ख़बर नाहे त इहो लाश कंहिंजो मिलंदो। पहिरियां वञी जांच कयो, इहे अॻ गथियूं करणु छॾे ॾियो। मूसा खान, जे इन मामले में तव्हांखे का ख़बर पवे त ॼाण ज़रूर ॾिजो। ज़रूर ॼाण कबी सिकंदर साहब, ज़रूर ॼाण कबी। रेसा खीसो गरम करे पोइ छॾियोसां, किथे केस जो रुख बदिलाए न वञे। जे हिन वक़्तु खीसो गरम कयूं था त समूरो शक असां मथां अचे था ऐं हू सम्झी वञे त असां का ॻाल्हि लिकाइण था चाहियूं। चइबो त इहो राज़ अञा राज़ रहंदो। जेसि ताईं आचर खानू खे ख़तम नथो करे तेसि ताईं इहा ॻाल्हि राज़ में रहंदी। आचर जीअं खानू खे ख़तम कंदो असां कहाणी खे नओं रुख ॾींदासीं। जीअं आचर नंबर वार असांजे दुश्मन खे ख़तम करे ऐं आख़िर में असांखे हिक ई धमाके जी ज़रूरत पवंदी। यार परू, हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त छा कजे। जेसीं राकात हिन ॻोठ में हूंदो न त केर बि इज़त सां जी नथो सघे। कमदार, इहो तुंहिंजे ऐं मुंहिंजे करण खां गरो आहे। हा, बाक़ी कुदरती आफ़त खां अची मथो पएसि उहा ॿी ॻाल्हि आहे। जे न त सभिनी जो रत चूसे पोइ मरंदो। यार परू, ॿी त हिकिड़ी सलाह ॾे मूंखे। ॻाल्हि कर कमदार, कहिड़ो सुठो मुंहिंजो अथई। ॻाल्हि ॿुध अथई परू, रेस जी असुल कातिल जी ख़बर पइजी वई आहे। कमदार, पहिरीं त तो ॻाल्हि कई आहे चङे खानू वारनि खे तो पंहिंजी अखियुनि सां ॾिठो ऐं हीअं थो चई त कातिल अञा को ॿियो आहे। जी पर ल रेस जो कातिल अञा ॿियो आहे। जंहिंमहिल आचर ऐं खानू वारनि रेस ते हमिलो कयो ऐं रेस जा गार्ड मारे ख़तमु कयाऊं, उन माना बेहोश थी वियोसि। जॾहिं मुंहिंजी अखि खुली न त रेस खे ज़िंदह न ॾिसी मूंखे पक थी वियो त इहो ई मारे विया। पर न यार, रेस जो कातिल अञा ॿियो निकितो। पहिरीं ॻाल्हि त जेके रेस खे मारण जे लाइ रेस जे मथां बंदूकूं खणी आया उहे रेस खे ज़िंदह छॾे छो मोटी आहे? अहिड़ो थोरो रेस आचर ते कयो हो जो मूं पंहिंजे अखियुनि सां पाण ॾिठो। जो न ॾिसां हा न पाण त पाण बि यकीन न कयां त को आचर वारा ज़िंदह छॾे विया हूंदा रेस खे। कमदार, जे आचर वारनि रेस खे नाहे मारियो त पोइ उहो कहिड़ो ॿियो दुश्मन हुयो जेको हुते मौजूदु हुयो रेस खे मारे विधो न? इहो मुजीब रेस मूसा खाने छॾियो कुतो। कमदार, तोसां कंहिं ॻाल्हि कई? मरण खां अॻु में सादिक सभु कुझु ॿुधाए वियो ऐं मुजीब ई सादिक खे मारियो आहे। हा, यानी कमु मूसा खान जो ऐं नालो आचर वारनि जो। हा यार परू, सॼी हक़ीक़त इहा अथई। हा, तूं मूंखे सलाह ॾे त आऊं छा कयां? कमदार, समूरी हक़ीक़त DSP जे अॻियां बयानु कर। जॾहिं सादिक पंहिंजे मरण खां अॻु में पंहिंजे कातिल जो नालो सही न ॿुधाए वञे हा न त DSP साहिब खे मुंहिंजे ॻाल्हि जो यकीन बि न अचे हा त समूरो कमु करण वारो मुजीब आहे। छो सादिक पुलिस खे पंहिंजे कातिल जे बारे में न ॿुधाए सघियो छा? यार पर मूं सोचियो त इहा सॼी हक़ीक़त आचार वारनि सां कयां। जब्बार आचार वारनि जो राज़ीनामो कराए ऐं शादी मटाए वञा त जीअं आचार वारा खून मां आज़ाद थी वञनि। कमदार, हींअर इहो कमु नथो थी सघे। पर तोखे त ख़बर आहे त नबन त मरी चुको आहे ऐं इहा बि ख़बर पई अचे त वाधल बि मरी चुको आहे जा ज़ख़्मी आहे ऐं आचर जो शक त खानो मथां आहे। इहा तोखे मूंखे ख़बर आहे त इहो कमु कंहिं कयो आहे। जॾहिं इन हक़ीक़त जी आचर जबार वारनि खे ख़बर पइजी वञे त हिननि जो ठाह कॾहिं थी नथो सघे बाबा। कमदार, लाज़मी न आहे त असां इहा ॻाल्हि आचर वारनि सां कयूं। हक़ीक़त अॻे पोइ बि साम्हूं ईंदी न। हा, पोइ आचर खे रोकींदो। जॾहिं जब्बार वारा ही कमु न कंदा त ठाह पाण कराए छॾियो। ठाह करण खां पोइ आचर वारा न जे ॻोठ में विहंदा त
त पोइ थी सघे थो पर मूसा खान ॻोठ मां तड़े कढण में कामयाब थी वञूं या पर भाऊ परू ईअं ॾाढी देरि थी चुकी आहे, तमामु घणी देरि थी चुकी आहे। थी सघे थो हिन बन खे जबार वारनि मारियो हुजे। हीअं कर जब्बार वारनि खां तूं मूंखे इतवार वठी ॾे, पोइ तूं मूंखे कमु छॾे ॾे, पोइ वेही ॾिस परो त मूसा खान कबर ऐं कीअं थो ॻोठ में तयारु करायूं। ठीकु आहे कमदार, मां जबार वारनि सां ॻाल्हाए ॾिसां थो। अलाह करो जबार वारा हुन में न हूंदा। अम्मा मासी अचे थी। हाणे हीअ बंदूक तूं ते पाणी चुक भरे अचे। खैर हुजे माई कड़ा पई लुकमा खाए ज़हर जा झुक पई भरियां, तूं बि भरींदीअ छा? माई मां अहिड़ा कम ई कोन कया आहिनि जो ज़हर खाई मरा। कयो बि तो आ लोड़ बि तूं वो चङो अथई, अहिड़ी खारीअ खां ज़हर खाई मरे न त उहो भलो अथई। पर इहो पुट इन चमचे बिन मां छा थींदुसि, को वटो भरे ॾेसि वटो। मासी अम्मा दवा थी पिए दवा। ओ अब्बा ज़हर हुजे या दवा हुजे पियारेसि वटो भरे तॾहिं असर थींदुसि। ॻाल्हि ॿुध माई, मुंहिंजी तबियत अॻु में ई सही न आहे। ऐं चवां थी महिरबानी करे वञ, मूंखे वधीक बीमार न कर। हा अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे माई, हाणे इहे मिकुर खणी छॾ। अजायो बीमारीअ जो बहानो करे पई थी मुड़ुस खे परेशान करे। भले भले ॾाढो मुंहिंजे मुड़ुस जो फिकुर अथई। अरे ॻाल्हि त ॿुध, किथे हुन सां लहू त कोन लॻी वियो अथई? ॻाल्हि त अहिड़ी थी करे ॼण कोई यमन जो शहज़ादो घर में विहारियूं वेठी आहे। हाय जंहिंसां मुंहिंजी लहू थी लॻे पई, कारो कुम छा बस हुजे तोखे जो अहिड़े सां ज़िंदगी थी गुज़ारे पई। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, खैरा घर में अहिड़ो मारंग बि नाहे रखंदी जहिड़ो तूं मुड़ुस कयूं वेठी आहे। हा हा मूं वारो मुड़ुस त मारंग आहे, बाक़ी तो वारो इहो बंगाली तो खैरा जे सिर ॾे खैर हुजे। मुईअ खे वाके को चङो मर्ज़ लॻो आहे, निकिरां हितां त लॻनि न जीवड़ा मांखे बि। न माई न, मूं वारा जीवड़ा तोखे छा कंदा, बाक़ी मूं वारो जीवड़ो आहे न उहो तोखे ज़रूर चंबड़ी पवंदी। हा अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे, इहो जीवड़ो जेको न अथई इनखे लत ॾियण निड़ीअ ते खैरा खे अचे थी, इन करे इन पंहिंजे जीवड़े खे खारे हेठां लिकाए रखो। ईअं न थिए जो मुंहिंजी लत निड़ीअ ते अचे वञेसि ओ पासी बि न ॾेई, तोखां अॻे वञी अलाह खे प्यारो थिए। इहा त मूंखे बि ख़बर आहे, तोखे इहे जीवड़ियूं जीवड़ा इहे असर ई कोन कंदा। तूं जेका आहे न तूं वॾी गोरपट आहे, गोरपट। तूं माण्हुनि जो सिर खणंदी उन खां पोइ मरंदी। पर ॻाल्हि ॿुध, हाणे मूं दवा पीती आहे, मूंखे घड़ी खण आराम करण ॾे, मन मर्ज़ ख़तम थिए। मां अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे, वञा थी माई वञा, छिटी न थी। अलाह कंदो त इहो न मर्ज़ रहंदो न मरीज़ रहंदो। अम्मा तूं ऐं मासी लॻो विढ़ंदी छो आहियो? वञ में मासीअ खां पुछ विढ़ंदी छो आहियो? मां तो वांगुरु जहिड़ो थोरी आहियां जो वञी चूटड़ी कयां। अलाह कंदो सचो मर्ज़ इन खे ईंदो। खानो असांजे उन्हनि दोस्तनि मां आहे जेको मरी त सघे थो पर धोखो न ॾींदो। फिलहाल ही घर पिया हिते वेठा आहियूं, हिन ई करे कंहिंखे ख़बर कोन्हे, न ई पुलिस खे। न बन वापसि हली ॻोठ वेहंदासीं, रुगो पुलिस खे मुंहुं ॾेई वठां।
मुझा भा न बन, मुझे जिगर जा टुकर तू मरण जो न हुए अदा, तू मरण जो न हुए, पर तुझी किस्मत तो साथ न देनो। न तेरा गिदड़ तो के छा मारे सगना। मुझा भा मां तुझो पलांद कंदुस, तुझो पलांद जरूर कंदुस। तुझे हर एक दुश्मन के गोले गोले न मारे तो मां तुझो भाई न आया। ना